अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ से गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पीपल्स पार्टी पारां सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में भाणजी खोट ऐं हारियुनि सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में हैदराबाद में ट्रैक्टर ट्राली रैली कढी पई वञे। नवाबशाह में ज़ियाउल हसन गंजाज की अगवानी में रैली कढी पई वञे। हैदराबाद में हारी ट्रैक्टर ट्राली मार्च का इंतजाम मुकम्मल। बिलावल भुट्टो ज़रदारी के खिताब लाइ कंटेनर पिण लगायो वियो। हारी मार्च में शिरकत लाइ पीपल्स पार्टी हैदराबाद डिवीज़न मां काफ़िला थधी सड़क फतेह चौक पहुंचण शुरू थी विया। पाकिस्तान की अदलिया में नई तारीख़ सरजी वही। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट की पहली जज औरत तौर कसम खणी वरितो। चीफ जस्टिस गुलजार अहमद जस्टिस आयशा मलिक के कसम खणायो। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट की पहली औरत जस्टिस बणजी वही। कसम खणण वारी तकरीब में जजिस, अटॉर्नी जनरल और सीनियर वकीलन शिरकत कई। मुल्क में कोरोना विघे गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 8 ॼणा हयाती विञाए वेठा। 7,195 नवा मरीज़ साम्हूं अची विया। 57,401 माण्हुनि जे टेस्ट जे नतीजे में 7,195 माण्हुनि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक थी। वायरस जे पखेड़ जी शरह 12.53 रही। NCOC जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं मुल्क में 29,105 माण्हू वबा सबबि फौत थी चुका आहिनि। पाकिस्तान में तहरीक इंसाफ के सेंट्रल एग्जीक्यूटिव जो इजलास इमरान खान की सदारत हेठ 3 वॻे थींदो। इजलास में मकानी इदारनि जे चूंड जे मामलनि ऐं वॾनि शहरनि में मेयर जे उम्मीदवारनि जे नालनि ते सलाह मशवरा कया वेंदा। वज़ीर आज़म पार्टी मामलनि ते बि अहम हिदायतूं ॾींदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ के अॻूणे मरकज़ी इतलात सेक्रेटरी अहमद जवाद पार्टी मेंबरशिप खत्म करण खिलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अहमद जवाद चयो आहे त खेसि पार्टीअ मां गैर कानूनी तौर ते कढियो वियो आहे। PTI जो कारकुन ऐं वोटर इमरान खान जो असल चेहरो सुञाणे चुको आहे। हुन क़ौम सां 74 वरहनि में एॾो वॾो दुलाभ न थियो आहे। चंडो मीर अली फुर दौरान मज़हमत ते ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो। हिकु ॾींहुं अॻु फुर दौरान मज़हमत ते हथियार बंदन दुकानदार हाफ़िज़ रफ़ीक जोगी खे ज़ख़्मी करे छॾियो हो। ज़ख़्मी रफ़ीक जोगी खैबर जी सिविल अस्पताल में ज़ख़्म जी सट नसंदे दम धणीअ हवाले करे छॾियो। दुकानदार जी फौतगी जे इतला ते संदसि घर में कोहराम अची वियो। यमन के हुसी बाग़नि जा सऊदी अरब ते बैलिस्टिक मिसाइलनि सां हमला। मिसाइल सां जाज़ान शहर के रिहायशी इलाके के निशानो बणायो वियो। अरब इत्तेहाद जो चवणु आहे त बैलिस्टिक मिसाइल गाॾियुनि जी वर्कशॉप ते किरिया, जंहिं सबबि वर्कशॉप के नुक़सान रसियो। हमलनि में केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ बंगाल ऐं सूडान सां ॿुधायो पियो वञे। गॾियल अरब रियासतुनि हुसी बाग़नि जा अबूज़ेबी ते मिसाइल हमला नाकाम बणाए छॾिया। शांगला ऐं ॿियनि मथांहे इलाक़नि में बर्फ़बारी ऐं मींहुं। शांगला में ॿियनि तालुक़नि में बिजली जो निज़ाम गरम बरहम। EDA ज़िले इंतज़ामिया खे लेटर जारी करे छॾियो। लेटर में ज़िले इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं वयूं त कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ लाॻापियल इदारा अलर्ट रहनि।